सिंध वासियो हक़ मौजूद। एक तरफ़ सिंध सरापा एहतजाज आहे, ॿिए तरफ़ वरी मुनाफ़िक़ीअ जी रमज़ ऐं रविश जारी सारी आहे। सिंधी में चवंदा आहिनि त ॾिबो न आहे त ॾुखाइबो न आहे। हुक्मरान पीपल्स पार्टी जी मुनाफ़िक़ीअ जा रिंगट उरूज पकिड़े रहिया आहिनि। दरिया जो धाड़ो ग्रीन इनिशिएटिव जे नाले ते सिंध विकिरो कंदड़ पीपल्स पार्टी जी बुज़दिली ऐं मुनाफ़िक़ी वारी रविश वरी ॿिए तरफ़ सिंध जे शऊर ऐं उथंदड़ आवाज़ खे गुमराह करण लाइ मोहतरमा शाहजहा मरी जहिड़नि मुरनि खे पीपल्स पार्टी साम्हूं आंदो आहे। ताज़ो निजी टीवी सां ॻाल्हाईंदे मोहतरम ऐं सिंध जे ललकार कंदड़ आवाज़ सिंध जे सफ़ीर अयाज़ लतीफ़ पली जे लाइ चयो त इलेक्शन सियासत में पली जो साहब किथे आहे। हा मोहतरमा, सिंध जो माण्हू ऐं सिंध जो आवाम ॼाणनि था त पीपल्स पार्टी हिन वक़्तु 3 सूबनि मां फना थी चुकी आहे। रहियो साल सिंध में 17 सालनि खां रिश्वत जे ज़ोर ते इलेक्शन थींदी आहे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर, एसपिन ऐं कमिश्नरनि जे ज़रिए सिंध जे अवाम जो लुटियल पैसो इलेक्शन खे सिलेक्शन में तब्दील करे छॾींदो आहे। इहो सिलसिलो 17 सालनि खां जारी सारी आहे ऐं तव्हां जहिड़ा MLAs MPA थी हिन सिंध खे लुटनि फुरनि पिया। रहियो साल ज़रदारी साहब जे किरदार ऐं काठ जो ज़रदारी ख़ानदान माड़ी जलबाणी जे बेगुनाह क़त्लेआम ते लापरवाह गुंगो ऐं ॿोड़ो रहियो। बिलाल ज़रदारी पूरी पीपल्स पार्टी क़यादत ज़ुल्म ख़िलाफ़ बयान जारी बि करे न सघी। उन्हनि में एतिरी जुरत पैदा न थी सघी। पर सिंध जो सफ़ीर अयाज़ लतीफ़ अली जो साहब साइंस शाह तमामु क़ौम परस्त अफ़गान मैदान अमल हुआ ऐं पैदागीर जमहूरियत इस्लामाबाद जे कोठीअ में लिकियल हुई। जेको ज़रदारी साहब पंहिंजे पाड़े जे बेगुनाह माण्हुनि जे क़त्ल ते ॻाल्हाए नथो सघे, उहो सिंध लाइ छा ॻाल्हाए सघंदो। अहिड़ा भाड़ा किरदार सिंध लाइ छा ॻाल्हाए सघंदा। मोहतरमा शाहजहा मरी साहिबा ऐं पीपल पार्टी सां लाॻापियल MLAs MPO, तव्हां सरदार अख्तर मंगल जे किरदार खां सिखो, छो त उहो पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे वतन जी, पंहिंजे इलाइक़े जो नंगनि ऐं दंगनि जो तोफ़ुज़ करे ॼाणे थो। रहियो साल आसिफ अली ज़रदारी साहब जो त उनखे चयो सिंध जी थञ मल्हाए, अञा बि वेल टरी न आहे। इक़्तिदार जी कुर्सीअ खे लत हणी सिंध खे गले लॻाए त तारीख़ सजाए सघे थो। ऐं हिन वक़्तु सिंध चवे पई, छो तो सिंध खपाई नादान वॾेरा, छा अंधो हां नथो सुञाणी माउ वॾेरा। सिंध सलामत।